खणो 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 था बस असां लाइव झटको वठंदासीं। वट जाए जाहिद भाई ये अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त घोटकी पढ़ंदो जे उनवान सां दोस्तनि हिकिड़ी मुहिम शुरू कई जंहिंमें मुख़्तलिफ़ शहरनि में वञी करे दोस्त कापियूं, पेंसिल, पेन, रबड़ ऐं शार्पनर्स जमा कनि पिया। त उन हवाले सां असां ॾेरकी प्रेस क्लब ॾेरकी में 2 ॾींहंनि जी हिकिड़ी कैंप हुई असां जंहिंमें कुझु दोस्तनि जी मदद त जेको आहे कुझु दोस्तनि जी मदद सां असां हीउ सामान जेको आहे इकठो कयोसीं, जेको घोटकी पढ़ंदो सथ जो हिकिड़ो असांजो साथी आहे आदम पेतावी। तव्हां ईंदो हिनखे तव्हां मां सां गॾु बीहो आदम पेतावी। असां उनजे हवाले कंदासीं सामान ऐं कंहिं हवाले कयो बि आहे, जंहिंमें तक़रीबन 700 कापियूं आहिनि, 100 खनि बैग आहिनि, 1500 वधीक पेंसिल आहिनि, 500 वधीक पेन आहिनि ऐं ॿिया जेके शार्पनर्स आहिनि उहे बि 500 वधीक आहिनि, रबड़ बि आहिनि। जेको जेको सामान दोस्तनि मुहिम में शामिलु कयो असांजे 7 दोस्तनि जी मदद सां, जेके यादि न थी सघंदो हिकु हंधि कोई अहिड़ो हुजे जंहिंजो नालो यादि न हुजे, त उन 7 दोस्तनि जी मदद सां असां हीउ जमा कयो आहे, जेको असां आदम पेतावी जे हवाले कयूं था। जी बिल्कुलु, घोटकी पढ़ंदो हीअ जेका मुंज़िम हाणे मुहिम थी चुकी आहे, जेका असां गुज़िरियल महीने मीरपुर माथेरो जरवार ऐं लालनगरी में कैंपूं लॻाए करे सामान यतीम ॿारनि लाइ बेपोश ऐं पोरियत जे ॿारनि जे लाइ असां गॾु कयोसीं। ऐं उहा कैंप जेको आहे त असां 13 तारीख़ ते इनेकाद कयोसीं ॾेरकी प्रेस क्लब में। काज़ी साहिब काज़ी अगन शहर वारनि जी महिरबानी सां जेका प्रेस क्लब ॾेरकी में लॻाईसीं, जंहिंमें कम बेस 700 कापियूं जेके हीअ आहिनि 700 कापियूं, स्कूल बैग तक़रीबन 100 जे क़रीबन आहे, वरी बि असां हिनखे काउंट कंदासीं। ऐं उन खां बाद स्टेशनरी आहे, पेन, पेंसिल, रबड़, सांचा जेके तक़रीबन 1000 जे लॻभॻि आहिनि, ऐं वरी बि असां उनखे जेको आहे काउंट कंदासीं। इहे जेके आहिनि असां ॾेरकी में जेके ॾेरकी वासियुनि जेके काज़ी साहिबु ॿुधाए पियो त सभु जेके महिरबानी दोस्त हुआ जे अला उन्हनि खे जेको रजत ॾींदो। ऐं इनशाला हीअ असांजी मुहिम असांजी मुस्तक़िल रहंदी ऐं वक़्तु ब वक़्तु असां लॻाईंदा रहंदासीं ग़रीब ॿारनि जे लाइ। उन्हनि जे लाइ असां हीअ गॾु कयूं पिया। इनशाला तव्हां कल्ह ॾिठो जरवार जे हिकिड़े स्कूल में जेके त ॿारनि खे असां उहे पहुचायूं बि आहिनि, कापी पेन पेंसिलूं जेके असांजा जरवार जा दोस्त हुआ उन्हनि खे बाअमानत जेका अवां जी अमानत असांखे मिली उहा पहुचाई आहे। कुझु असां वटि लालनगरी में सामान बि पियल आहे ऐं मीरपुर माथेरो में बि गॾु थियल आहे। हाणे हीअ बि असां जेको आहे त लालनगरी में सामान शिफ्ट कयूं पिया। इनशाला असां जेके स्कूल खणंदासीं उन्हनि खे ज़िमेवारी सां जेको आहे इहे स्टेशनरी उन्हनि खे ॾींदासीं ऐं तव्हांजी जेका अमानतूं मिलियूं आहिनि उहे इनशाला असां बाअमन पहुचाईंदासीं। महिरबानी तमामु। दोस्तनि खे बिल्कुलु हिन में मदद करणु घुरिजे, छो त बेपहुच ॿार, यतीम ॿार, जेके मिसकीन पोरितनि जा ॿार उन्हनि जे हवाले कया वेंदा। हीअ जेका जहालत जा अंधेरा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेका जंग जोटी आहे दोस्तनि, उन में जेको आहे हिनजो साथ ॾियणु घुरिजे, जीअं इल्म जा जेके ॾीआ आहिनि उहे ॿरी सघनि ऐं जहालत जा अंधेरा असांजे मुआशिरे में ख़तमु थी सघनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी जंहिं असां सोशल मीडिया ज़रिए जॉइन कयो ऐं उन्हनि दोस्तनि जी महिरबानी जंहिं असांजी हिन में मदद कई। वॾी महिरबानी।